नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट असगर खान केस ते वफ़ाक़ी काबीना जो इजलास न घुराइण ते कावड़ जो इज़हार कंदे हुकूमत खे अॼु शाम ताईं जी मोहलत ॾिनी आहे। तव्हां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं त चीफ जस्टिस साकिब निसार जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी ख़ासि बेंच लाहौर रजिस्ट्रीअ में असगर खान फ़ैसिले ते अमल दरामद बाबति केस जी ॿुधणी कई। नाज़रीन, ॿुधणी दौरान डीजी फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी बशीर मेमून सुप्रीम कोर्ट में पेश थियो ऐं चयो त केस जे हवाले सां जांच जारी आहे। चीफ जस्टिस पुछाणो कयो त काबीना असगर खान केस बाबति अञा ताईं को फ़ैसिलो छो न कयो आहे, जंहिं ते वफ़ाक़ी सरकार जे वकील अदालत खे दरख़्वास्त कई त काबीना जो इजलास घुराइण लाइ मोहलत ॾिनी वञे। नाज़रीन, अहम केस जी ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह पिया कयूं त चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त हीउ एतिरो संजीदा मामिलो आहे ऐं हुकूमत खे का बि ॻणती नाहे। चीफ जस्टिस असगर खान केस बाबति अॼु शाम ताईं इजलास घुराए फ़ैसिलो करण जो हुकुम ॾींदे चयो त अॼु ई फ़ैसिले खां आगाह कयो वञे।